तुझी घोर सजाना कया घाए विथा ओ तुझी नाज अदा कया नमाए विथा तुझी घोर सजाना। हाफिज़ निसार अहमद ख़ुसूसी हुक्म कयो आहे तॾहिं को शेर पढ़ा साईं जे लाइ पियो पढ़ा। तुंहिंजी घोर सजाना कया घाए विथा तुंहिंजी नाज़ अदा कया नमाए विथा तुंहिंजी घोर सजाना ऐं पाए पीर पैगंबर तुझे पेरे पड़ी पाए कानी कजला जने खड़ी ओछिया पीर पैगंबर तुझे पेरे पड़ी कई शाह गदा आई कई छटा जड़ी शाह गदा ओ कया छटा घड़ी तुझे चहलना सब फिर खाए विथा तुझी घोर सजना। प्यारा मुसलमान भाइयों मुझे मदीने वाले मीर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो हजरत जाफर तैयार रज़ी अल्लाह ताला अन्हु जे वक्त में मां मदीने वाले मीर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम के ॾिठो मुझे महफिल के ॾिठाई मुखे सलाम कयाई मां रहमत वारे नबिया हजरत जाफर तैयार जे सलाम जो जवाब ॾिनो आहे। इन हदीस पाक मां बशयो मालूम हिकड़ी गाल त शहीद जिंदा है जिते चाहे उते वञी भी सके तो रब उनके इजाजत दींदो। ऐं बी गाल तो दोस्तों मदीनतुल मुनव्वरा को एड़ो पाक खितो आ का एड़ी पाक बस्ती आ जो जन्नत में वञण का बाद भी मदीनो याद ईंदो। जन्नत में वञण का बाद भी मदीनो याद ईंदो आ। जो जन्नत में रहण वारा उते बे इया पिया चवंदा त तुही जो मदीनो अजब ॾिसी मोट अचल था जे साईं तुही जो मदीनो अजब ॾिसी मोट अचल था जे रोई चवल था मदनी जा खाना लगी तुझी तार आजन के दुनिया में से दीवाना असहाबी पेरो नबर प्यार में हाँ परवाना लगी तुझी तार आजन के यार यमन हो काथे वे सकरनी की अडटा सही यार यमन हो काथे वे सकरनी की अडटो मोट मदीने मदसी अरबिया जा आस्ताना लगी तुझी तारा जिनके। प्यारा मुसलमान भाइयों शहीद के वो मकाम मिलंदो आ। मुझे मदीने जे मीर फरमायो जदे कयामत जो ॾियारो थींदो जन्नती जन्नत में वेंदा जहन्नमी जहन्नम में वेंदा। उन खां बाद में अल्लाह ताला जे ज़ात बाबरकात जन्नतन के पंहिंजो दीदार कराईंदो। जॾहिं रब करीम जो दीदार थींदो
अल्लाह पाक जन्नत का पुछंदो ऐ नमाज पढ़ण वारो ऐ रोजा रखण वारो ऐ खैरातो करण वारो मस्जिदो बनाइण वारो गरीबन मिस्कीनन जे मदद करण वारो जन्नत में अवा के मजो अचे तो या न जन्नत में अवा के सुकून अचे तो या न जन्नत में अवा जी दिल लगे थी या न नमाजी चवंदा रोजेदार चवंदा हाजी चवंदा मुझा मालिक मिठा जन्नत में मजोवा के शे जी कमी काने का न को कमा न को कारा न को कारोबारा न का जमीना न को दुकाना न का डूटिया मजो ही मजोवा सुकून ही सुकूना इत्मीनान है इत्मीनान आहे के शे जी कमी काने या पुछंदे पुछंदे जदे अल्लाह पाक शहीदन का पुछंदो ऐ शहीदो अवा के जन्नत में मजो अचे तो या न अवा के जन्नत में इसमें दिल लगे थी या न त शहीद चवंदा मौला जन्नत में कैसे जो मजो कोने कैसे जे कमी काने का पर असा के जन्नत में मजो नथो अचे जन्नत में असा के सुख नथो अचे इने जेना जो असा मैदान कारज़ार जा शहीद आयो बारी ताला जदे जंग जे मैदान में तीर पे हला तलवारों पे हलो जदे नेज़ा फाला जदे बम बारूद पे हला उन वक्त में तो असा के पंजो दीदार करायो हो जेको तुझे दीदार में मज़ो वो जन्नत जी नेमत में ना शहीद जदे मैदान जंग ते विदो है ना उनके अल्लाह पाक जो दीदार उनके तीर तलवार असर न कंदा उनके नेज़ा भाला असर न कंदा वो यार जे दीदार में मस्त होंदो प्यारा मुसलमान भाईरो शहीद अल्लाह पाक जे बारगाह में अर्ज कदा या रब्बल आलमीन जन्नत में कैसे जी कमी ना आए असा के दोबारा जिंदा कर त असा वरी दुनिया में वञो असा के तीर लगन असा के तलवारों लगन असा के नेज़ा भाला लगन ऐं असा पाजी जान कुर्बान कयो मन इन बहाने सा बार बार तो रब करीम जो दीदार चे पवे शहीद के अल्लाह तबारक व तआला जी जात मा बरकत जावदानी जिंदगी अता फरमाए तारीख बगदाद में इंदोवा इराक जे शहर में दरिया दजले जे किनारे ते मुझे हबीब पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जाबा सहाबे हजरत हुज़ैफा बिन यमान ए हजरत जाबिर बिन अब्दुल्ला रदियल्लाहु ताला अन्हुमा बिन असहाबन जो कब्रो बिन असहाबन जो मज़ारो दरिया दजले जे किनारे ते होयो मुझा दोस्त बुजुर्गो जदे शाह फैसल अव्वल जो दौरा हिकड़ी रात बादशाह सुतो पयो आहे ख्वाब में हजरत हुज़ैफा बिन यमान फरमायो बादशाह दरिया दजले जो पानी असा जे कब्रन जे करीब पहुंची वयो आहे हजरत जाबिर बिन अब्दुल्ला जे कब्र में त पानी जी नमी भी अची भैया तू बादशाह आहे हाने मेहरबानी कर असा के हिता मुंतकिल कराए असा जो कब्रों खोटाए असा जे मैयतन के हिता मुंतकिल करे के महफूज जगह ते रखो वने नबी पाक जा असहाबा जलील कदर असहाबा हजरत हुज़ैफा बिन यमान हजरत जाबिर बिन अब्दुल्ला बादशाह के इशारों चलो बादशाह ख्वाब के ख्वाब समझो सुमी पयो बी रात वरी भी इशारो जो हजरत जाबिर बिन अब्दुल्ला वरी फरमाए बादशाह दरिया जो पानी पहुंचे वयो
असा के हिता शिफ्ट करना बादशाह के गाल समझ में न पे अचे वरी टी रात ख्वाब में इशारो चुआ बादशाह परेशान अचे वयो मां हाने छा कया ओ मुंहिंजा प्यारा मुसलमान भाइरो चौथी रात में उन वक्त में बगदाद जो मुफ्ती आजम सईद अन्नूरी रहमतुल्लाह ताला अलैह वडो मुंहिंजा दोस्त जयद आलिम बिया आरिफ बिया आशिक रसूल बिया उनके हजरत हुज़ैफा बिन यमान फरमायो बात मौलवी साहब मुफ्ती साहब दरिया गजले जो पानी असा के करीब पहुंचे वयो असा के हिता मुंतकिल कयो वने असा के हिता शिफ्ट कयो वने ऐं हजरत जाबिर बिन अब्दुल्ला जे कब्र मुबारक में त पानी जी नमी भी पहुंची चुके आ सुबह जो टाइम चोआ फजर जी नमाज पढ़ी करे मुफ्ती साहब बादशाह वट आया सजी गाल करे बुधाइया बादशाह चवण लगो मुफ्ती साहब अमा अज रात ख्वाब ॾिठो मां त इहो ख्वाब टिन रातिन खां ॾिसी रहियो आहियां तो त अॼु ॾिठो मां टिन रातिन खां पियो ॾिसां जी बादशाह को हाणे छा हुकुम बादशाह जो मां हुकुम कोन तो ॾियां पहिरीं तो मौलवी या फतवा लिखी ॾे त क़बर खोलण जाइज़ आहे ये न मां क़बर खोलाया अवा ॾियो मौलवी फतवा त पोइ मां अवा के छा कंदुसि फतवा लिखी ॾे मौलवी साहब फतवा लिखिया बादशाह के मशवरो मिलो बादशाह यो अजीम नेमता या अजीम मुकवा जल्दबाजी न कर बिया हज जा आहिल इन वक्त में मुसलमान काबतुल्लाह शरीफ जो हज करे रहा आहिन बेहतर इया थींदो छो त कई 100 सालन खां बाद में रसूलुल्लाह जे असहाबन जो कब्रों पयो खुलन असा जो अकीदो आ असा जो ईमान आ त मदीने वाले मीर जो हर असहाबी जन्नतिया रसूल पाक जो हर असहाबी कब्र मुबारक में बे सलामत ऐं जिंदा आए बादशाह जल्दबाजी न कर हज में अरफात में ऐलान करा ओ मुसलमानो समय सालन खां बाद में अज भी अगर के रसूलुल्लाह जे असहाबन जो दीदार करणो आ त पोइ फिलानी तारीख इराक पहुंची वने जिते मदीने वाले मीर जे असहाबन जो ही कब्र कुशाए करनी आहे ऐलान करायो वियो बारन मुल्कन जा सफीर घुराया वया बारन मुल्कन जा मुंहिंजा दोस्त बुजुर्गो वजीर आया कब्र खोलण जो टाइम करीब पहुतो आ हर शोबे सा वापस ता मानो आयो हर मुंहिंजा प्यारा दोस्त बुजुर्गो दर्द दिल रखण वारो आयो इन इरादे सा इन नियत सा त 100 साल खां बाद में मदीने वाले मीर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे असहाबन जो दीदार कयो वञे ओ जामा मस्जिद रंदो में अचण वारा मुसलमान जदे मुझे बाबू बजे असहाबन जो कब्रों खोलियो वयो अल्लाहु अकबर कबीरा तारीख गवाह आहे जदे उन जवानन जो कब्रों खोलियो वयो जिस्म त सलामत हा कफन त सलामत हा पर जेको गुस्ल ॾिनो वियो हो उन गुस्ल वारे पानी जा कतरा बि उन जे चेहरन ते मौजूद हा जिस्म सलामत हो कफन भी सलामत हो पर जेको गुस्ल ॾिनो वियो हो उन जे पानी जी नमी भी उन जे जिस्मन ते मौजूद खोलिया रखिया वया दीदार कयो वयो ज़ियारत कराए वया हर को ॾिसंदो रहियो प्यारा मुसलमान भाइरो आखिर में
एकड़ो अखिन जो माहिर डॉक्टर मुझा दोस्त बुजुर्गो जे अखिन जे मथा वडी ताक़ीद थियल हुए उन जो मुझा दोस्त अखिन जे शोबे में PhD कयल हुए अखिन जो स्पेशलिस्ट डॉक्टर हुयो उन बादशाह का इजाजत घुरी बादशाह मां अखिन जो इलाज कंदे जिंदगी गुजारे छलिया मुझा अच्छी डाले थी वया मां मुसलमान आया पर मुके थोड़ी इजाजत दे मां हिन जवानन जे अख जो पर्दो खणी पंहिंजे जदीद साइंस टेक्नोलॉजी जे जरिए मां अंदाजो लगाया त हिन के वफात कंदे केतरो वक्त गुजरियो वा हिन के फौत थींदे केतरो टाइम गुजरियो आहे अवां त चओ पिया कई 100 साल थींदा आहिन अवां त चओ पिया त 1000 साल खां मथे ज़मानो गुजरी वियो आहे पर मां त के करण चाहियां थो मुंहिंजा प्यारा मुसलमान भाइरो जॾहिं उन डॉक्टर साहब खे इजाज़त मिली उन हज़रत जाबिर बिन अब्दुल्ला ऐं हज़रत हुज़ैफा बिन यमान जे अखियुनि मुबारकनि जा हीअं पर्दा खणी करे टेस्ट वरिती जॾहिं रिपोर्ट आउट कई तॾहिं उहो डॉक्टर बि दाह करे बेहोश थी वियो आहे जॾहिं होश में आयो चवण लॻो बादशाह मुफ्ती साहब अवां कीअं था चओ त हिननि खे वफ़ात कंदे 1000 साल खां मथे ज़मानो गुज़रे वियो आहे हिननि खे 100 साल गुज़रे विया आहिनि अवां जो चवण ग़लत मुझी ताके कचरे थी त हिन जवानन के वफात कंदे अञा 5 मिनट भी कोन गुज़रिया आहिन तकबीर नारे रिसालत या रसूल अल्लाह नारे तहकीक नारे हैदरी प्यारे दोस्तों उन बादशाह के डॉक्टर चयो त जेका जिंदा जे अख में चमक हूंदी आ उहा चमक भी हिन जवान जे अखियुनि में अञा मौजूद मुंहिंजा दोस्त जेकॾहिं आम शहीद आम मुसलमान आम असहाबी वफात खां बाद पंहिंजे मज़ार पुर अनवार में अहिड़ी तरह जिंदा ऐं हयात आहे त मञणो पवंदो मुंहिंजो पाक हुसैन शहीद करबला मुंहिंजे महबूब मदीने वारे जो शहजादो इमाम आली मकाम हज़रत सैयदना इमाम हुसैन रज़ी अल्लाह ताला अन्हु शहादत जो रुतबो माणे सिर्फ तुंहिंजी ऐं मुंहिंजे अखियुनि खां छुपियल वरना मुझो सुहिणो हुसैन अज भी जिंदा ऐं हयात आहे इहो ई सबब जो मुंहिंजा दोस्त अज भी मुझे पाक हुसैन जो हुसैनी किरदार दुनिया ते मौजूद आहे हुसैनी किरदार मौजूद आहे ये सोने हुसैन जी मुझा प्यारा दोस्त बुजुर्गो शहादत जो मकाम वो पाक हुसैन जिनजे ला सैयदना हुज़ैफा बिन यमान तो फरमाए सियारे जी मौसम हुई मदीने वारा साईं सल्लल्लाहु अलैहि वसल्लम यमनी चादर वेड़ो वेठा यमन जी शाल हुई महबूब ओटियो वेठा सर्दी जी मौसम हुई मां फजर जी नमाज का बाद साईं जे दरबार में आयुस त मां ॾिठो मां पंहिंजी ॻाल्हि अर्ज़ कयो साम्हूं वेठो हुयुसि ईअं बाहूं ॿधो मदीने वारे साईं जे दरबार में अॼुकल्ह जे आशिक वांगुरु थोरी हुआ मुंहिंजे हबीब जा असहाबी उहे रसूल पाक जे साम्हूं वेंदा त ईअं साकत ऐं ख़ामोश थी वेंदा जो पखीअ बि उन्हनि खे बुंड समझी करे मथनि ते अचो वेही रहंदा एडो अदब हज़रत हुज़ैफा बिन यमान तो फरमाए मां वेठो आहियां ऐं महबूब मूंसां कचारी करे पिया ॻाल्हाइनि पिया पर मां ॾिसां त साईं जे उन चादर मुबारक में चुरपुर थिए पई हरकत थिए केॾी महिल साॼो पासो पियो चुरे हरकत करे केॾी महिल खाॿे पासे पे हरकत थिए मां वेठो आहियां काफ़ी देर सोचण खां बाद में हिम्मत कान पई थिए सवाल करण जी पर वेंदे वेंदे पुछी वरितमि मुंहिंजा आका
अवाजे चादर मुबारक में का शया जेका हरकत पई करे मुखे तशवीश में विझी छड़ियो हज़रत हुज़ैफ़ा बिन यमान तो फरमाए मां जो ये सवाल कयो त नबी जे सरदार पंहिंजी चादर मुबारक ये जो हटाया सुभान अल्लाह मां छाद सा हिकड़ी रान ते इमाम हसन सुतो पयो वीरान ते हज़रत इमाम हुसैन सुतो पयो जिया जो मुझी नजर पे अल्लाह जे महबूब दुआ जे हथ खया अल्लाहुम्मा इन्नी उहिब्बुहुमा व अहिब्बुहुमा व अहिब्ब मन युहिब्बुहुमा ऐ मुझा मालिक मिठा मां हिनन बचन सा मोहब्बत कया तू भी हिनन सा प्यार फरमा ऐ मुझा मौला कयामत ताईं जेको हसन मीर हुसैन सा मोहब्बत करे उन सा तो मोहब्बत जो इजहार फरमा। मां तव्हांखे हिकिड़ो ॻाल्हि अर्ज़ु कयां कि पंहिंजो अक़ीदो असांजो कंहिंजे मथां अटैक करण जो कतन इरादो न सुन्नी तोखे मुबारक हुजे तो इमाम हसन जो भी गुलाम आहीं तो इमाम हुसैन जो भी गुलाम आहीं असां सिर्फ हुसैन हुसैन करण वारा ना आहियूं असां सोने इमाम हसन जा भी गुलाम आहियूं नौकर आहियूं। मुंहिंजा दोस्तो ही उहे पाक शहज़ादा हज़रत अबू हुरैरा तो फरमाए जुमे जो ॾिहाड़ो अल्लाह जा महबूब खुतबो ॾियन पया ऐ महबूब जो खुतबो हले पियो इमाम हसन वॾो हज़रत इमाम हुसैन नंढो शहज़ादा मस्जिद नबवी में आया हज़रत इमाम हुसैन लड़खड़ाईंदे केॾी महिल किरे केॾी महिल उथे महबूब जे करीब खां करीब तर पियो अचे जॾहिं वेझो पहुतो अल्लाह जे हबीब खुतबो छॾे पंहिंजे ॿिन्हिनि नवासन खे भाकर पाए पंहिंजे असहाबन जे साम्हूं मथे खयो आहे हबीब मथे खड़ी मुझे महबूब ऐलान फरमायो गुलामो बुधो मन अहब हाज़ैन व अबाहुमा व उम्महुमा कान मए फिल जन्नत मुझे महबूब मदीने वाले मीर फरमायो गुलामो जेको इमाम हसन ऐं हुसैन सां मोहब्बत कंदो इन्हनि जे बाबे अलीउल मुर्तदा सां मोहब्बत कंदो इन्हनि जी मां हज़रत सैयदा खातून जन्नत अम्मा फातिमा तो ज़हरा सां अक़ीदत रखंदो ऐं ओ जन्नत में मां मोहम्मद करीम सां गॾु